नासिक कंबर में वाक़िया कंदासीं। कंबर में गेस्ट ते ज़ाब्तो न थी सघियो आहे। पीरसन फौत थी वियो आहे। छजड़ो हाई स्कूल में 70 वरिये जो अली चांद चांडियो दमदणी हवाले कयो आहे। ख़बर आवाज़ सां कंबर मां शेयर कयूं पिया। कंबर में गेस्ट ते ज़ाब्तो न थी सघियो। पीरसन फौत थी वियो आहे। छजड़ा हाई स्कूल में 70 वरिये जो अली चांद चांडियो दमदणी हवाले कयो आहे। ख़बर मां कंबर मां शेयर कयूं पिया। कंबर में गेस्ट ते ज़ाब्तो न थी सघियो। पीरसन फौत थी वियो आहे। छजड़ा हाई स्कूल में 70 वरिये जो अली चांद चांडियो दमदणी हवाले कयो आहे। कंबर मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं पीर कयूं चांडियो खां। जी कयूं आगाह कजो। जी बिल्कुल। कंबर जे छजड़ा हाई स्कूल में तरसियल बोल मुतासिर 70 सालन जो पीर सल अली जान चांडियो ॻोठ वेठल जागीर जो जेको गेस्टो विघे फौत थी वियो आहे। मुसलसल कंबर में गेस्टो सबब हिन वक़्त ताईं 7 खां वधीक ॿारनि ऐं बुज़ुर्गनि समेत माण्हू फौत थी चुका आहिनि, पर गेस्टो ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। ऐं नई वरी बोर्ड मुतासिरनि जी का सहायता कई थी वञे ऐं नई रिलीफ कैंपुनि में के मेडिकल कैंप लॻायूं वयूं आहिनि जो उन्हनि जी दवा कई वञे। जॾहिं त बोर्ड मुतासिरनि इंतज़ामिया खे इहा अपील कई आहे कि जेके बि रिलीफ कैंपूं आहिनि उते मेडिकल कैंप क़ाइमु कयूं वञनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे बचाव लाइ दवाऊं ॾिनियूं वञनि। जी मेहरबानी कयूं चांडियो तफ़सीलनि लाइ।